खाना बदोश हफ़्तेवार अदबी वहक जी असां इब्तिदा करे रहिया आहियूं। खाना बदोश अदबी वहक जो मक़सदु इहो आहे त हर हफ़्ते अदब जे मुख़्तलिफ़ सिन्फ़नि जे हवाले सां, मुख़्तलिफ़ राइटर्स जे हवाले सां ऐं आलमी सतह ते तोड़े सिंध जी सतह ते जेके तख़लीक़ी अदब जे बारे में जेका को बहस मुबाहिसो का डिबेट मुमकिन हुजे त उनखे शुरू करे सघिजे थो। खाना बदोश हफ़्तेवार अदबी वहक जो ॿियो हिकिड़ो ख़ासि मक़सदु इहो बि आहे त सिंध जे अंदरि बेशक त लिखिजी तमामु घणो रहियो आहे, बेशक त पढ़ण वारा बि तमामु घणा आहिनि, पर शायदि अञा मां सम्झां थी त उन फॉरम जी घटिताई आहे जिते पढ़ंदड़ ऐं लिखंदड़ ॿई गॾु वेही कंहिं बि संजीदा मौज़ूअ ते बहस करे सघनि, मकालमे जी शुरूआति थी सघे। खाना बदोश अदबी वहक में असां कोशिशि कई आहे, फ़िल वक़्तु इहो थी रहियो आहे त मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जे हवाले सां स्पीकर्स खे सॾाए उन्हनि जी माहिराना राय ॿुधी वञे थी ऐं पोइ बाक़ी टाइम जे अंदरि हाज़रीन खां सवाल बि वरिता वञनि था, पर सवाल जे बजाए असांजो जेको तरीक़ेकार खाना बदोश अदबी वहक जो रहियो आहे उहो सवालनि जे बजाए हिकिड़ो मकालमे वारो रहियो आहे जी का बहस थी सघे ऐं हक़ीक़त में ही को सेमिनार या इन क़िस्म जो जेका असां हिन महक जो को अहिड़े क़िस्म जो जेको आहे प्रोग्राम कोन हूंदो आहे। हिन जी जेका तरतीब रखियलु आहे उहा हिकिड़ी गॾिजाणी वारी जेका असां अंदाज़ आहे, पर यकीननि जीअं त अॼुकल्ह मीडिया जो दौरु आहे, ऑनलाइन माना सभु शयूं अचनि थियूं, इन जे लाइ जीअं त इन जी रिकॉर्डिंग बहितर तरीक़े सां थी सघे ऐं जेके बि प्रोग्राम हिते थियनि था उन्हनि खे महफ़ूज़ करे सघिजे, उन वजह सां असां हिन क़िस्म जी तरतीब जेका असां बाक़ाइदा ॾिनी आहे। वरना ही हिकिड़ो मकालमे जो प्रोग्राम आहे जंहिंमें मकालमो थी सघे, जंहिंमें ॻाल्हाए सघिजे, पर कुझु वक़्त खां महसूसु इहो थी रहियो आहे त सिंध जे अंदरि लिखंदड़नि जो तइदादु संजीदा पढ़ंदड़नि खां वधीक थी वियो आहे। उनजो जेको आहे सबूत इहो आहे त ख़ासि तौर ते आलमी अदब जे अंदरि जेके बि अदबी रुझान आहिनि, जेके बि अदबी मुबाहिसा आहिनि, सिंध जे अंदरि उन्हनि ते डिबेट बि घटि थी रही आहे ऐं अदबी सर्कल्स में उन्हनि जो चर्चो घटि आहे। कोशिशि इहा हूंदी त सिंध जे ख़ासि तौर ते जेके क्लासिकल असां वटि सिंफ़ूं रहियूं आहिनि, क्लासिकल अदब जो जेको विरसो रहियो आहे, खाना बदोश अदबी वहक में उन्हनि जे ज़िक्र सां गॾोगॾु असां आलमी सतह जे मुबाहिसनि खे बि खणी अचूं, सुठे लिखंदड़नि सां गॾु सुठे पढ़ंदड़नि जो हिकिड़े मकालमे जी शुरूआति करे सघूं ऐं गॾोगॾु इन खे जॾहिं ऑनलाइन करे रिकॉर्डिंग इन जी जॾहिं रखिजे त उतां बि कंहिं मकालमे, उतां बि कंहिं मुबाहिसे जी इब्तिदा थी सघे। तव्हां सभिनी खे ख़बर आहे जेके अदब जा पढ़ंदड़ आहियो त मिलान कुंडेरा ख़ासि तौर ते सर्द जंग ऐं सर्द जंग खां पोइ वारो जेको दौरु आहे उनमें हिकिड़ो अहिड़ो नालो रहियो आहे जंहिंखे असां चई सघूं था त उन जे नाले वठण सां ऐं उनजो तख़लीक़ कयल अदब हिकिड़ो थिल मचाए छॾियो, जेको रिवायती जेका अदबी मंज़रनामो आहे आलमी सतह जो। उनजो इंतकाल थियो इन अगस्त में ई ऐं उनजे इंतकाल खां पोइ अगस्त न पर इन जुलाई में, पर उनजे इंतकाल खां पोइ असां ॾिठो त दुनिया जे कुंड कुर्छ में न रुॻो उन ते ॻाल्हि ॿोल्हि थी आहे, पर जिते जिते उनजो पढ़ंदड़ मौजूदु आहे ते उनखे यादि कयो आहे। अॼु खाना बदोश राइटर्स कैफ़े जे पारां जेका अदबी वहक आहे उन में अॼु असांजो मौज़ूअ गुफ़्तगू मिलान कुंडेरा आहे ऐं मिलान कुंडेरा ते ॻाल्हाइण जे लाइ अॼु असां वटि ॿ महिमान आहिनि ऐं उन्हनि महिमाननि जी सिलेक्शन जेका आहे मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असां इहा घटि में घटि मुंहिंजे ज़हन में इहा हुई त उहे न रुॻो सुठा लिखंदड़ आहिनि, नावल निगार आहिनि, लेखक आहिनि, पर उहे सुठा पढ़ंदड़ बि आहिनि। मां सम्झां थी त जेको आहे मिलान कुंडेरा ते उहो ई ॻाल्हाए सघे थो जेको सुठो पढ़ंदड़ आहे ऐं सुठे पढ़ंदड़ जे हवाले सां मां गुज़ारिश कंदसि अॼु असांजे ॿिनि जेके मान वारनि महिमाननि खे, लियाकत रिज़वी साहब खे ऐं अकबर सुमरे साहब खे, त उहे ॿई अचनि।
वॾी महिरबानी तव्हां ॿिनी जी, तव्हां ॿिनी टाइम कढियो ऐं तव्हां जेको आहे न रुगो हिते जेके मौजूदु आहिनि उन्हनि जे लाइ, पर हक़ीक़तनि हीउ जेको रिकॉर्ड थींदो इहो रिकॉर्ड रहंदो त मिलान खंडेरा जे हवाले सां न रुगो सिंध जे अदीबनि हिक ॿिए सां ॻाल्हायो, पर उनखे ख़राज पेश कंदे जेका आहे अॼु असां खाना बदोश अदबी महक में जेके मुंहिंजा महिमान आहिनि मां थोरो उन्हनि जो तारुफ़ कराईंदी हलां ऐं मूंखे माना ख़ुशी थी थिए अॼु असां वटि जेके भई सुठा पढ़ंदड़, सुठा रीडर ऐं सुठा लिखंदड़ आहिनि। मूं पंहिंजे ट्विटर अकाउंट ते जॾहिं मां लिखियो मुनफ़रिद शाइर, त उते कंहिं कमेंट कयो त मुनफ़रिद माना कहिड़े हिसाब सां। मूं ख़ासि तौर ते ज़िक्र कयो लियाकत रिज़वी साहिब जो। लियाकत रिज़वी जो जेॾी महिल मां पढ़ंदसि पंहिंजो तारुफ़ पढ़ंदसि उन खां अॻु में मां तारुफ़ कराईंदी हलां अकबर सूमरे साहिब जो। अकबर सूमरे साहिब जे लाइ मां इहो चवंदसि त असांजो मशहूरु कहाणीकार लेखक जंहिं सिंधी नावलनि जे अंदरि उन ख़ासि तौर ते जेको उनजो नावल मशहूरु थियो हिकु ॻाल्हि हिकु शहर जी, उन जे अंदरि न रुगो जेका असां जदीदियत जे हवाले सां कुझु बहस थियल आहे, कुझु सियासत जे हवाले सां बहस थियल आहे, पर हक़ीक़त में जेका आहे उन किताब जे हवाले सां बि ॻाल्हाईंदसि। पर अकबर सूमरे जे इन मशहूरु नावल खां पोइ हिकिड़ो ख़ुमात पिणु जेका असां आयो ऐं मां सम्झां थी त ख़ुमात नावल जेको आहे उहो पिणु ज़िंदगी जे उन्हनि ज़नीन ज़िलतनि में इंतिहा ताईं पहुतल ज़िंदगी जे ज़ाइक़े जे हुस्नाकियुनि खे गिरफ़्त में आंदो आहे। पर उन खां अॻु में मां ज़रूरु जेका असां ॻाल्हाईंदी आहियां त जॾहिं अञा हीउ किसो हले पियो हिकिड़े लव स्टोरी जो, ऐं उहा लव स्टोरी आहे हितां जी सिंध जी सिंधियाणी भारत वञी पहुती आहे ऐं भारत में जॾहिं उहा पहुती ऐं उन खां पोइ उहा फ्लैश कैमराउनि जे साम्हूं आई त हिकिड़ी वॾी स्टोरी ठही। त जॾहिं अञा नेपाल वस्ते इहा भारत पहुचंदड़ सिंधी नारी नएं दौर जे सोणी जे किरदार खे निभाईंदे कैमराउनि जे चिलकाट ऐं सोशल मीडिया जे तिजलाई ज़ीनत न बणी हुई, तॾहिं हिकु भारतीय सहाफ़ण सिंधी छोकिरे सां रोमांस हिकु भारतीय सहाफ़ण जी सिंधी छोकिरे सां रोमांस जी ॻाल्हि खे हिकु शहर जी कथा ॻाल्हि में अकबर सूमरे ॼण त चिकियल चाक खोले छॾिया हुया। ज़िया जो कारोबार, MRD ऐं इश्क ऐं रोमांस इन पूरे नावल जो तानियो पेटो इन ते ई हलंदड़ हुयो ऐं अकबर सूमरे जा इन नावल जे अंदरि मौज़ू इहे हुया। उनखां पोइ ख़ुमात आयो। ख़ुमात पिणु उन्हनि ज़लील ज़िन्नतनि में इंतिहा ताईं पहुतल ज़िंदगी जे ज़ाइक़े जे हुस्नाकियुनि खे गिरफ़्त में आंदो। मां संदसि बायोग्राफिकल स्केच जे नोट्स में ज़रूरु एतिरो ॿुधाईंदसि त पाण नसर निगार, नावल नगार अकबर सूमरे संदसि पैदाइश टंडो अञार में थी। टंडो अञार खां थोरो अॻिते हली टंडो जाम में संदसि तालीम मुकमल थी, जितां पाण एग्रीकल्चर में MSc कयईं। उन खां पोइ MSc खां पोइ सिविल इंजीनियरिंग में डिप्लोमा ऐं डिप्लोमा खां पोइ संदसि जेको सफ़र हुयो उहो कलम जो सफ़र पोइ सड़कनि जे सफ़र में तब्दील थियो ऐं सड़कनि जो उहो सफ़र जेको नेशनल हाईवे में रहंदे हिन जेको सड़कूं मापियूं हूंदियूं मां सम्झां थी त उहे शायदि आशिक़नि जे नसीब में ईंदियूं आहिनि। ऐं ॿियो हिन जेका असां शाइर नुमा ऐं दानिशवराणी अप्रोच रखंदड़ अकबर सूमरे उहे सड़कूं संभालियूं ऐं उते गवादर खां वेंदे बलोचिस्तान जे सड़कनि ताईं, बलोचिस्तान खां वेंदे सिंध ताईं उहो उनजो सफ़र जारी रहियो। ऐं उन सफ़र सां गॾु ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त कलम जी जेका असां संदसि तकलीफ़ जेका असां उहो कॾहिं बि किथे रुकी कान्हे ऐं उहो बि जेका असां उहो बि सफ़र संदसि नसीब में आयो। हाणे कुझु ॾींहं अॻु में मूंखे ख़बर पई त जेका असां उहो सफ़र हलंदे हलंदे मतां किथे सियासी सफ़र में तब्दील न थी वियो हुजे, पर बहरहाल अगरि सियासी सफ़र में हूंदो त बि असां खेसि आजियां चऊं था, छाकाणि त असां सम्झूं था त अहिड़नि भरपूर आवाज़नि जी हर जॻह ते हर कॉर्नर में ज़रूरत आहे। संदसि छपियल किताबनि जो मां जेका असां थोरो तफ़सील ॾींदी हलां
1981 में डायरी जा पन्ना, 1984 में मन जे उन पार, 1999 में चेहरा चेहरा शहर, 1992 में केसुपुर डायरी जी जेका असां 1998 में शहर ॻाल्हि जी, ऐं 1917 में खमाट नॉवल जेको आहे सो संदसि पधिरो थियो। ऐं मां सम्झां थी त खाना बदोश में खेसि ख़ुशामदी चवंदे इहो ज़रूरु जेका असांखे अर्ज़ु रखंदसि त संदसि तख़लीक़ी सफ़र किथे रुकणु न खपे, चाहे उन जे विच में सियासत जा केतिरा बि रस्ता अचनि ऐं ॿियो ज़िंदगी जा कहिड़ा बि रस्ता शुरू थियनि, पर इहो तकलीफ़ जो सफ़र जेको आहे सो ख़तमु न थियणु खपे। उन सां गॾु जेका असां वेठल आहे लियाकत रिज़वी साहबु, ऐं लियाकत रिज़वी लाइ बि जेके आहिनि से मूं वटि कुझु लिखियल लफ़्ज़ आहिनि। संदसि किताबु जेको आहे साम्हूं पियो आहे नसरी नज़म जो वक़्तु नासी समंड आहे, जंहिंजी गहराई में मुंहिंजो दिलि ॿुॾी वियल ॿेड़ी आहे। मां हुन जो नाखो आहियां, उहो पाण खे फलोरियो आहे, रुगो छार आहे, जंहिंमें मुंहिंजो बदन अधु हिसा मिल चिड़ंगिजी आहे, दुखंदो थो रहे। जेकॾहिं मूंखे केरु हिन किताब जी तरतीब ॾियण लाइ चवे हा, जेको तव्हांजे साम्हूं हिते पियल आहे, त शायदि मां उन में हिकिड़ी उन तरतीब में मां हिकिड़ो उनवान शामिलु कयां हा, जेको मौज़ू त शामिलु आहे पर उनवान शामिलु न आहे, ऐं उहो उनवान हुजे हा सुर इरफ़ान। उहो इरफ़ान मेहदी जेको सिंधूअ जे पाणी सां पाणी थींदे ख़ाक थियो, पर उहो शायदि संदसि सियासत उन किरदार खे ईअं अमल करे न सघी जीअं लियाकत रिज़वी जे नज़मनि खे सदा हयात बनाए छॾियो। लियाकत रिज़वी जे जेका नज़म आहिनि, ख़ासि तौर ते संदसि वेझे दोस्त इरफ़ान मेहदी, जंहिंखे उर्फ़ी जे नाले सां इन पुकारियो आहे ऐं उन ते नज़म लिखिया अथसि। इरफ़ान मेहदी लाइ लिखियोसि त तुंहिंजी सालगिरह तोखां सवाइ आहे, 3 ॾींहंनि खां पोइ तुंहिंजी वरसी तोसां गॾु ईंदी, लेकिन असांजो मुकालमो ख़तमु न थींदो ऐं न ई इहा ख़बर पइजी सघंदी त ज़िंदगी मौत खे गुज़ारिश कंदी थी रहे या मौत ज़िंदगी खे नज़रअंदाज़ कंदो थो रहे। मां पंहिंजे ख़ुदि बुरचल ख़्वाहिशनि खे फूक ॾेई यादि जी छुरीअ सां पंहिंजो दिलि कपियां थो। केक ऐं दरिया अलबत्ता तुंहिंजी शाइरी खां बेख़बर रहनि था। उर्फ़ी जे नाले लिखियलु पहिरियों नज़म, पोइ ॿियों, टियों, चोथों, पंजों, ईअं जेकॾहिं केरु मूंखे चवे हा त मां ज़रूरु हिन में हिकिड़े इन्हनि नज़मनि जो उनवान ई लिखी छॾियां, सुर उर्फ़ी। लियाकत रिज़वी जी कहाणियुनि जो किताबु अहिड़े ई लहजे में 1933 छपियो। उनखां पोइ संदसि नसरी नज़मनि जो किताबु आयो ऐं उनखां पोइ हिकिड़ो 3 किताबनि जो लेखक आहे संदसि पैदाश जो शहर, नौशरो फ़ेरोज़, पर संदसि रोज़गार जो, संदसि किर्त पेटारो जे उन्हनि जबलनि में, उन्हनि जानशोरे जे उन्हनि जबलनि ऐं पहाड़ियुनि में, ऐं पाण पेटारो में तमामु वॾी जेका असां लाइब्रेरी आहे, उनजो लाइब्रेरियन आहे। पढ़ण सां संदसि वास्तो पहिरीं बि हुयो, पढ़ण सां संदसि वास्तो अॼु बि आहे। ऐं मां उनखां पोइ मिलान कंडेरा ते जेको तारीफ़ी घणो न लिखियो आहे, उनजो बायोग्राफिकल नोट मूं घटि वरितो आहे, छाकाणि त बायोग्राफिकल नोट किताब गूगल करे पढ़ी सघिजे थो, विकीपीडिया ते ॾिसी सघिजे थो, पर थोरो जेको आहे सो ॿ टे लफ़्ज़ उन जा लिखिया आहिनि जेके मां सम्झां थी त थोरो शेयर करणु ज़रूरी आहिनि। मिलान कुंडेरा खे दुनिया जे ॿिनि ॿोलियुनि में, बल्कि मिलान कुंडेरा लाइ मां ज़रूरु इहो चवंदी हलां त मिलान कुंडेरा जी जेका आहे पैदाश आहे उहा 1 अप्रैल आहे, ऐं अप्रैल फूल वांगुरु उनजी सॼी ज़िंदगी कुझु ईअं ई गुज़री त माण्हू उनखे उनजे सच खे कूड़ या प्रोपेगेंडा सम्झंदा रहिया
ऐं उनजे प्रोपेगेंडा खे कंहिं तमामु वॾे जेको सो आला शाहकार बि मुमकिन आहे बणियो वञे अदबी दुनिया जे अंदरि। मिलान कुंडेरा खे दुनिया जे ॿिनि ॿोलियुनि ऐं ख़तनि जी सिंध में पिणु पढ़ियो वियो। सिंधी अदब में गहराई सां सम्झंदड़ केतिरा ई अदीब मिलिया, पर जीअं त उर्दू वारा दावा कनि था त कुंडेरा खे उर्दूअ में दरियाफ़्त कंदड़ या मशहूरु कंदड़ उमर मेमण आहे ऐं उनमें पिणु अशाती रिसाले आज जो पिणु वॾो किरदारु रहियो आहे। ईअं सिंधी अदब में खेसि मुतारिफ़ ऐं मशहूरु कराइण लाइ ऐं ऐं संदसि नालो ॼाणाइण लाइ का शख़्सियत को अदबी इदारो को अदबी मैगज़ीन मौजूदु त न आहे, पर आलमी अदब सां दिलचस्पी रखण जे हवाले सां गुरु सम्झो वेंदड़ अब्दुल कादिर जुड़ेजो जो नालो खणण खां सवाइ नथो रही सघिजे। मां सम्झां थी त शायदि ऐं बल्कि उमर मेमण जे अब्दुल कादिर जुड़ेजे ईअं त न कयो त हुनखे को सिंधीअ में रूप ॾेई उनखे सिंधी पढ़ंदड़नि ताईं मुतारिफ़ कराया, बल्कि इहो ज़रूरु थियो त जेके बि उन गुरू जे हल्के ताईं पहुता, जेके उनजा दोस्त या वेझा, उन्हनि खे ज़रूरु चस्का ॾेई मिलान कुंडेरा जूं ॻाल्हियूं ज़रूरु ॿुधाईंदो रहियो ऐं उन्हनि खे मिलान कुंडेरा खे पढ़ण जे लाइ उत्साहींदो रहियो। अब्दुल कादिर जुड़ेजे जी रीडिंग टेबल तां जेका बि इंस्पिरेशन वरिती कुंडेरा जे हवाले सां जेका बि इंस्पिरेशन वरिती सभु पंहिंजे दोस्तनि ऐं अदबी चेलनि जे हल्के में ज़रूरु विराई। ईअं मां दुको लॻाए दावा इन करे नथी कयां त मुमकिन आहे त ॿिए बि कंहिं कयो हुजे त सिंधी अदीबनि में मिलान कुंडेरा खे मुतारिफ़ कराईंदड़ इहो साॻियो ई गुरु अब्दुल कादिर जुड़ेजो हूंदो। सिंधी में संदसि ॿिनि हमअसर ॿोलियुनि जी भेट में मशहूरु न थी सघण जो मूंखे अलाए छो महसूसु थींदो आहे। मुमकिन आहे मूंखे हिते जॾहिं मकालमो शुरू थिए त मूंखे इन जी तस्दीक या तस्सीह थी सघे थी, पर मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त सिंधीअ में उहो एतिरो मशहूरु न थी सघियो जेतिरो ॿियनि ॿोलियुनि में जेका असां कुंडेरा जीअं उत्साह सां पढ़ियो वियो, ॻाल्हायो वियो, उनजो सबबु शायदि इहो आहे जो संदसि तख़लीक़ी अदब न त जेके संदसि पढ़ंदड़ हुआ तिन संदसि लिखणियुनि में तख़लीक़ी अदब न पर सियासी वाबस्तगी जे हवाले सां उतार चढ़ाव वारी जेका संदसि ज़िंदगी हुई उनखे पे ॾिठो ऐं परखियो। ऐं ईअं चवण बि ग़लति न थींदो त मूं जहिड़नि केतिरनि ई माण्हुनि खे पढ़ण खां सवाइ रुगो इन करे रद्द कयो हूंदो जो चीक रिपब्लिक में रूसी हमले खे हिन ख़ुशामदीद कोन चयो हुयो, हिन उनखे जेका असां उनजी आजिया कोन कई। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त मां वाक़ई जेका असां हिनखे पहिरियों दफ़ो 1998 में पढ़ण जी मूं शुरूआति कई, पर पहिरियों दफ़ो मूं पढ़ी जेको मूं पहिरियों हिन जो अनबियरेबल नाइटनेस ऑफ बीइंग मूं पढ़ियो ऐं मूं अधु पढ़ी उनखे रद्द कयो, छाकाणि त मूंखे इहो न वणंदो, इहो कम्युनिज़म सोशलिज़म ऐं उन नज़रिये जे ख़िलाफ़ु आहे, तंहिंजे करे इन नज़रियाती लेखक खे पढ़णु फज़ूल आहे। सो मां सम्झां थी त मुमकिन आहे त मूं जहिड़ा ॿिया बि केतिरा ई माण्हू इहो हुजनि जिन उन जी सियासी वाबस्तगी जे करे उन खे न पढ़ियो हुजे। हा अलबत्ता मां एतिरो चई सघां थी त कुझु सालनि खां घटि में घटि ॾहाको साल त गुज़री विया हूंदा, मूं उनखे ॿीहर पढ़ियो, न रुगो ॿीहर पढ़ियो, पर मां ईअं चई सघां थी, दावा सां चई सघां थी त मूं न रुगो उनखे जेतिरो बि मूं उनखे पढ़ियो आहे, घटि में घटि 5 नावल हूंदा, उन जूं जेके आहिनि से का मूवीज़ ॾिठियूं हूंदियूं, पर जेतिरो पढ़ियो आहे मां बिल्कुलु चई सघां थी त को बि संजीदा पढ़ंदड़ उन जे सहर मां ॿाहिरि निकिरी शायदि ई सघे जेकॾहिं उन में उहो मिलान कुंडेरा जी जेका असां उन जी आर्ट ऐं उन जी जेका उन जी जेको तरीक़ो आहे उनखे सम्झी वियो त मां सम्झां थी त उहो हमेशह लाइ उन जे नसर जे ऐं उन जे नावेल जे सहर में गिरफ़्तार रहंदो। सो न रुगो एतिरो, पर ख़ासि तौर ते जेॾी महिल 2 दफ़ा कम्युनिस्ट पार्टी जो मेंबर थियण ऐं उनखां पोइ कढी वञण खां पोइ जॾहिं संदसि नौकिरी बि छॾाई वई ऐं हू पेरिस पहुतो, ऐं पेरिस पहुचण खां पोइ जॾहिं उनखे ईअं चई सघिजे थो त एंटी सोशलिस्ट ब्लॉक जॾहिं उनखे ॾाढो वेलकम कयो, मग़रबी दुनिया जे माण्हुनि उनखे ॾाढो जेको आहे सो उन जी आजिया कई, अञा हिकिड़ो ॿियो रिएक्शन पैदा कयो त शायदि जेका असां हिन खे इन करे साराहियो पियो वञे छाकाणि त हिन
चेक रिपब्लिक जे अंदरि उन ख़ासि तौर ते उन रूसी हमले खे जेका असां आजिया न कई आहे या उनजो नक़ाद रहियो आहे। सियासी समाजी ऐं सक़ाफ़ती इज़हार में कुंडेरा हिकिड़ो नओं नालो या बल्कि ईअं चइजे त एतिरी नवान रखे थो त शायदि उनजे पेर निशाननि ते बि केरु हलण जी ज़रूरत न करे सघे, छाकाणि त हू जेतिरो अनोखो आहे ऐं जेतिरो उनजो स्टाइल जेको आहे पंहिंजो रहियो आहे उहो घटि में घटि मौजूदा दौर में नज़र नथो अचे। कुंडेरा पंहिंजे नावल जो माहौल पाण पैदा कयो। नावल जे तस्वर जे हवाले सां ख़ासि तौर ते हिन जी जेको थ्योरेटिकल कमु आहे उन में इन तमामु घणो जेका असां उनजी डिटेल ॼाणायो आहे। मूं थोरो घणो हिते लिखियो आहे पर उनखे कट कंदी थी हलां, छाकाणि त असांजा जेके आहिनि से स्पीकर्स आहिनि उहे वधीक ॻाल्हाईंदा। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदी हलां त मिलियन कुंडेरा जो जेको रीडर आहे उन रीडर जो हिकु त संजीदा हुजणु ज़रूरी आहे। दुनिया जे ख़ासि तौर ते जेके मशहूरु फ़लसफ़ा आहिनि उन्हनि सां थोरी घणी वाक़फ़ियत हुजणु ज़रूरी आहे। ऐं ॿियो जेको आलमी पस मंज़र आहे, जेको आलमी जेको दौरु आहे उन दौर खां वाक़फ़ियत ऐं उन दौर जे अंदरि जेका ज़िंदगी आहे उहा ज़िंदगी कीअं वर्ताइजे पई उन खां माना लाज़मी आहे त उन खां वाक़फ़ियत हुजणु खपे। सो मिलान कुंडेरा वटि नावल कीअं हुजणु खपे उन जे लाइ हिन द आर्ट ऑफ नावल में जेका असां सॼी उन जो बयानु कयो आहे। पर मां ईअं चवंदसि त मिलान कुंडेरा वटि नावल जेको आहे सो कहाणी जो बयानु कोन्हे। मिलान कुंडेरा वटि नावल ज़िंदगी आहे ऐं ज़िंदगी जंहिंमें मुख़्तलिफ़ तजुर्बा, मुख़्तलिफ़ नज़रिया ऐं मुख़्तलिफ़ जेके महसूसात, पर ज़िंदगी में तव्हां उनखे जेके चओ था त कुल चओ था उहो ज़िंदगी में समाइजी वञनि। सो उहा उनजो नावल जेका असां उहो ज़िंदगी ई आहे। तो सो सरगजन जे दौरान वारी सियासत वारी ज़िंदगी खे जेके उन्हनि मुल्कनि में रहनि पिया उनखे ॿाहिरीं दुनिया में ब्लैक एंड वाइट वारे पैराए में ॾिसण जा आदि जेके माण्हू आहिनि उन्हनि उहे शायदि कुंडेरा खे सम्झी बि न सघनि ऐं शायदि उन्हनि जे लाइ कुंडेरा जेको आहे सो इररिलेवेंट आहे। कुंडेरा ईअं ई जेका असां हिकिड़े ख़ासि मख़सूस नज़रिए सां खे ॾिसंदड़ माण्हुनि लाइ एतिरो ई नापसंदीदा आहे जेतिरो नापसंदीदा उन्हनि लाइ काफ़का रहियो, जेतिरो नापसंदीदा उन्हनि लाइ कामियो रहियो, या जेतिरो नापसंदीदा उहे सभु जेके आहिनि से तख़लीक़ी अदब सां वास्तो रखंदड़ उहे सभु माण्हू हुया जेके जेके राइटर असां चई सघूं था त पंहिंजे समाज जे अंदरि हिकिड़ी मुख़्तलिफ़ ज़िंदगी खे वर्ताइण जो हिकिड़ो मुख़्तलिफ़ नज़रियो खणी बीठल हुया जेको उनजे सियासी नज़रिए सां मैच कंदड़ न हुयो। सो कुंडेरा खे पाण बि लेखक के नज़रियाती फ्रेम में माना में नज़रियाती फ्रेम जी माना में ॾिसण बजाए लेखक जे सच ऐं लेखक जी तलाश खे वधीक अहमियत ॾींदी आहे। उन्हनि जी नज़र में लेखक जेको आहे सो प्रचारिक न आहे, जंहिंजे लाइ कॾहिं हिकिड़े आयास हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे त लेखक एम्बुलेंस कोन्हे जेका असां हिकिड़ी उनखे खणी हिकिड़ी जॻह तां ॿी जॻह ते पहुचाए। पर मां ईअं सम्झां थी जेकॾहिं मूंखे एम्बुलेंस वारी जेकॾहिं मां इस्तारो इस्तेमालु कयां त मूंखे ईअं महसूसु थियो थो त जेका आहे कुंडेरा वटि जेको आहे सो नावल जेको आहे सो उहो जेको पेशन बर्ड आहे उहो उन तां वरितल उनजी जेका स्टोरी आहे उनजो बयानु आहे। सो ही न रुगो अदीब जे प्रचारक थियण वारे उन ख़फ़े में पवणु नथो चाहे बल्कि उनखे जेका असां ही पसंदि नथो करे जेॾी महिल ही आर्ट ऑफ नावल में जेको ही लिखे थो। सो ख़ासि तौर ते सिंधी अदीब उहे जेके खेसि मुबालिक ॾिसणु चाहिनि था उन्हनि जे लाइ कुंडेरा जे अंदरि कंहिं बि दिलचस्पी जो सामान मौजूदु न हूंदो ऐं कुंडेरा उन्हनि खे एतिरो ई मायूस कंदो जेतिरो जेके उनखे प्रचारक खे ॾिसणु चाहींदा। सो ही कंहिं बि हवाले सां प्रचारक न आहे। उन जे बावजूदि हिन जा संदसि नावल फ़लसफ़ियाना आहिनि। संदसि नावल्स जे अंदरि जेको आहे सो ख़ासि तौर ते एग्ज़िस्टेंशलिज़म जो फ़लसफ़ो, बल्कि मां ईअं चवंदसि त उन सार्तर खां बि अॻिते हलियो वियो आहे, कामियो खां बि अॻिते हलियो वियो आहे। जेॾी महिल हुन जा जेके कैरेक्टर आहिनि उहे एग्ज़िस्टेंशलिस्ट कैरेक्टर न आहिनि बल्कि फ़लसफ़े जे अंदरि अञा एग्ज़िस्टेंशलिज़म खां अॻिते अञा ॿियो हिकिड़ो फ़लसफ़ो अचे थो, फ़ेनोमेनोलॉजी अचे थी जेके शयुनि जे ईसेंस खे सम्झे त सॼी ज़िंदगी खे छाणे बि
ज़िंदगी जे तजुर्बनि खे छाणे में जेको इसेस बचे थो उहो कहिड़े क़िस्म जो हुजे थो। त मां इहो सम्झां थी त कुंडेरा सार्तर खां बि अॻिते बीठल नज़र अचे थो। सो सियासी नज़रिए जी हिमायत न कंदे बि इहो कतई तौर ते जेको सभु नामुमकिन आहे त हिन जे कुंडेरा जे नावनि जे अंदरि तव्हांखे सियासत नज़र न अचे। सियासत ज़रूरु मौजूदु आहे, पर सियासत जीअं सार्तर चयो त इंसान जे शऊरी वजूद जी चॉइस आहे, उन जी नफ़ी कंदे कुंडेरा इन क़िस्म खां बिल्कुलु जेका असां चयो थो त इहा शऊरी चॉइस आहे या न आहे। मिसाल उन नावलनि जा जेके किरदार आहिनि उहे सियासत जा जंहिंखे चइजे त तमाशबीन आहिनि, पर तमाशबीन हुजण जे बावजूदि इहो नथो चई सघिजे त जेॾी महिल प्राग ते रूसी फ़ौजूं या रूसी टैंक अचनि था त हिकिड़ो आम औरत जेका पंहिंजे इश्क में गिरफ़्तार हुजे उहा आम औरत उन हमले खां मुतासिर न थिए। त उनजी चॉइस त कोन्हे, पर उन मुतासिर थिए थो। मां ईअं ई सम्झां थी त माना जेकॾहिं उनखे मां जेकॾहिं अञा पाकिस्तान जे पर्सपेक्टिव में जेकॾहिं ॾिसण जी कोशिशि कजे त मां सम्झी सघां थी त शीयनि जे ख़िलाफ़ु, ख़ासि तौर ते हज़ारा कम्यूनिटी जे ख़िलाफ़ु, वरी या चइजे त अहमदियुनि जे ख़िलाफ़ु या इन क़िस्म जे ख़िलाफ़ु जो जेको रवैयो मिले थो उहो उन्हनि माण्हुनि जी चॉइस त न आहे त उहो इहो पसंदि कनि था या नथा कनि, पर इहा आइडेंटिटी आहे जेका उनखे उन खाने में बीहारे थी ऐं उहो माण्हू उनखे भोगे थो। सो इन क़िस्म जा जेके आहिनि हिननि जे कैरेक्टर बार बार जेका असां उन मां गुज़रनि था, अचनि था, वञनि था। आख़िरी ज़रूरु ॻाल्हि जेका असां कंदसि उहा ॻाल्हि इहा आहे त जीअं मूं चयो त हिन जे पूरे नावलनि जो इसेस जेको आहे सो उहो ज़िंदगी आहे, लाइफ आहे। पर उनजे लाइ वॾी जेका असां जेको द आर्ट ऑफ नावल में हिन ॾाढी मज़े जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं पुराणी जेको असां उनजी हिस्ट्री खणंदे खणंदे उन में हीअ चवे थो त नावल त ॿिनि क़िस्मनि जा थी वेंदा ऐं हिकिड़ा ट्रेजिक हूंदा आहिनि, हिकिड़ा कॉमिक हूंदा आहिनि। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां एक्सपेक्ट नथा करे सघो, प्रिडिक्ट नथा करे सघो त हलंदे हलंदे संदसि इंतिहाई संजीदा कैरेक्टर कीअं कॉमिक थी वञनि था, कीअं उहे खिलाए विझनि था, कीअं हिकिड़ियूं गैर ज़रूरी ॻाल्हियूं सोचनि था, कीअं उन मां गुज़रनि था। त ही कॉमेडी खे ऐं जेका असां ट्रेजिडी खे गॾु गॾु खणी हले थो, बल्कि ही ज़िंदगी जे लाइ हिन जो आख़िरी जेको असो मां पढ़ंदसि त उहो चवे थो त ज़िंदगी जी सभ खां वधीक जेका असां उहा आहे त ज़िंदगी अनएक्सपीरियंस्ड आहे। ज़िंदगी उहो तजुर्बो आहे जेको उन में जेको कुझु थी रहियो आहे सभु पहिरियों दफ़ो थी रहियो हूंदो आहे। ज़िंदगी जी ऐं इहा ॾाढी खिलण जोगी ॻाल्हि आहे त सभु कुझु पहिरियों दफ़ो थी रहियो आहे ऐं इहा ई ॾाढी ट्रेजिक ॻाल्हि आहे त तव्हां उन ग़लती खे सुधारे नथा सघो। तव्हां जेकॾहिं ॿालपणो आहे त ॿालपणो हिकु दफ़ो ई अचे थो, गुज़री वञे थो। जवानी हिकु दफ़ो ई अचे थी, गुज़री वञे थी। ऐं जेके ज़िंदगी जा अहसास आहिनि उहे हिकु दफ़ो ई अचनि था। सो इहो साॻे वक़्त ते उनखे जेका असां कॉमिक बि बनाए थो, साॻे वक़्त ते उनखे ट्रेजिक बि बनाए थो। उनखां अलावा जेका असां आख़िरी जेका शइ आहे उहा इहा आहे त संदसि सभई किरदार हिकिड़ी ख़ासि माना ऐं ख़ासि पहिराए में ह्यूमन रिलेशनशिप जेके इंडिविजुअल टू इंडिविजुअल आहिनि, मोहबत जा आहिनि, जिन्स जा आहिनि, सियासी आहिनि, सकाफ़ती आहिनि, उन्हनि सां ही ज़िंदगी खे खोले ऐं सम्झाए थो। जेको वरी सार्तर में नज़र नथो अचे, मिसाल जे तौर ते सार्तर आहे त सार्तर जेको चयो थिए त अदर इज़ अ हेल, पर ही अदर जे ज़रिए पंहिंजे पाण खे माना ॾिए थो। त इन क़िस्म जा जेके आहिनि से तमामु घणियूं ॻाल्हियूं थी सघनि थियूं, पर जीअं त मुंहिंजा महिमान वेठा आहिनि ऐं मूं घणो टाइम बि वरितो आहे, पर मुंहिंजो उहो टाइम वठणु इन करे ज़रूरी इहो छाकाणि त मूंखे बि कुंडेरा ते ॻाल्हाइण जो पहिरियों दफ़ो ई मौक़ो मिले थो ऐं ज़ाहिर आहे माइक मुंहिंजे हथ में आहे त मां हुनजो फ़ाइदो वरितो आहे। उन जे लाइ ज़रूरु जेका मां